सिंध अंदरि बागड़ी पुठिते पियल ऐं तालीम खां परे बिरादरी तस्वर कई वेंदी आहे, पर उन ई बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु नारीअ न्याणियुनि खे बहितरीन तालीम ॾियारे नओं मिसाल क़ाइमु कयो आहे। जामशेरे ज़िले जे इलाइक़े पेटारो भरिसां ॻोठ बासूरो जी रहवासिण श्रीमती शांति घरनि में हार सिंगार जो सामान विकिरो करे तोड़े ॿिया पोरिया करे पंहिंजी न्याणियुनि खे तालीम ॾियारी आहे। शांति जो मुड़ुसु नारायण पिणु मज़दूरी करे घर जो गाॾो हलाए थो, पर शांति पंहिंजे पोरे जी कमाई 7 न्याणियुनि ऐं हिक पुट जी तालीम ते ख़र्च कंदी आई आहे। न रुॻो एतिरो, पर शांति पोरियत हूंदे बि समाजी कमनि में अॻु भरी आहे। ॻोठ में माण्हुनि जे दरनि ते वञी खेनि पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾियारण लाइ अपीलूं कंदी रहंदी आहे। जॾहिं त हीअ पोरियत औरत मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे सहकार सां मेडिकल कैंप्स लॻाइण, ॻोठाणनि जी न्याणियुनि जी शादियुनि में संदन माली मदद करण तोड़े ॿिया समाजी कम कंदी रहंदी आहे। शांतीअ जी महिनत जे नतीजे में मोहिनी नाले संदसि न्याणी मैट्रिक में A1 ग्रेड ऐं इंटर में A ग्रेड हासिलु कयो आहे ऐं हाणे हूअ मेडिकल जी तालीम पिराए डॉक्टर थियणु चाहे थी, पर गुरबत सबबि संदसि इहा ख़्वाहिश पूरी न पई थी सघे। मुंहिंजो नालो शांति आहे ऐं पेटाड़े बासूरे मां रहंदी आहियां। मुंहिंजे मुड़ुस जो नालो लारन दास आहे। ऐं मलक खे दुआऊं थी करियां त मुंहिंजा ॿार न्याणियूं पढ़ियूं लिखियूं अथनि। मां घर घर में सामान खपायो अथमि, मेकअप गंदी कपिड़ो खपाए मूं पंहिंजे ॿारनि खे होशियारु कया अथमि। हींअर बेरोज़गार वेठा अथनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मोहिनी आहे। ऐं नारायण दास जी धीउ आहियां ऐं मुंहिंजे पीउ मुंहिंजी माउ असां लाइ इलाही महिनत कई। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऐं मलिक असद खे ऐं अक़लियत वारनि खे इहा अपील थी कयां त मुंहिंजी का सुठी जॻह ते नौकिरी लॻाई वञे। मूं इंटर में A ग्रेड कयो थी ऐं मैट्रिक में मुंहिंजो A1 ग्रेड आहे। ऐं मुंहिंजी भेण आहे जेको BA पार्ट 2 जी स्टूडेंट आहे, उहा फ़िलहालु प्राइवेट जॉब पई करे हिते असांजे कैडेट कॉलेज में। असीं वेस वारनि खां अपील था कयूं त असांखे का नौकिरी ऐं डॉक्टरी करणु चाहियां थी। ऐं मुंहिंजी अम्मी जी ख़्वाहिश आहे त आउं नर्सिंग कोर्स करियां, त मुंहिंजी बि उहा ख़्वाहिश आहे त आउं नर्सिंग कोर्स करियां। शांतीअ जो अकेलो पुटु इंटर पास आहे ऐं संदसि ख़्वाहिश आहे त खेसि सरकार का नौकिरी ॾिए त जीअं हू घर भातियुनि जो ॿांह ॿेली बणिजी सघे। सर अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो राजकुमार आहे। मुंहिंजे पीउ जो नालो नारायण दास आहे। असीं ॻोठ पेटाड़े में रहंदा आहियूं। असीं 7 मुंहिंजी भेणूं निकिरो आहे, ॿिया मुंहिंजा भाउर आहिनि। असीं हिते माना 12 पढ़ी वेठा आहियूं, पर असांखे को माना मौजूदु न आहे जहिड़ो। रत्नी नालो मुंहिंजो आहे, बेवाई आहियां। मासूम बच्चा आहिनि, पोटा ॾोटा आहिनि, पढ़ायो लिखायो, मज़ूरी कई, फुटियूं चुंडियूं कुॾियूं कयूं। असांजा ग़रीबनि जा पैसा भरनि जालनि जा कोन था अचनि। बच्चनि खे पोटनि ॾोटनि खे इहा मुंहिंजी ख़ासि आहे। अमेंदा मूंखे नौकिरी किथे मिले त मुंहिंजे बच्चनि खे वठाए ॾियो। बिलावल भुट्टो आहे, मलक आहे। असीं बि ज़िंदगी गुज़ारी आहे मलक वटि, उनजे पट में वेठा आहियूं। बच्चा पालिया पलिया वॾा कया, मज़ूरी कयूं। न्याणियूं आहिनि, महिरबानी करे त मुंहिंजे बच्चनि खे पोटनि ॾोटनि खे नौकिरी किथां मिले। ऐं अलाबोश ख़ासकेरी अकाउंट ऑफिसर कैडेट कॉलेज पेटारो ॻोठ बासूरो। जीअं त अक़लियती शांति जे लाइ चवनि असांजे MNA MPAs ऐं मलक असद साहब जहिड़े चवनि त जीअं हिन असांजे ॻोठ में जेके हारी रोज़गार करे हिन पंहिंजा ॿार पढ़ाया आहिनि, जीअं उहो मेडिकल में ऐं टीचर्स में उहो पंहिंजे ॿारनि खे अञा अॻिते वधाइणु चाहे थी। जीअं साईं जिन खे असां गुज़ारिश कंदा आहियूं त हिन खे अॻिते वधाइण जी वरी बि अपील था करियूं त अॻिते वधाइण जी कोशिशि कनि। शांतीअ संदसि न्याणियूं वाक़ई जस लहणनि, जिन न रुॻो सख़्तु गुरबत तोड़े बिरादरी में पढ़ाई जो रुझान न हुजण बावजूदु तालीम पिराई, पर सुठियुनि मार्कुनि सां इम्तिहान बि पास कया। जॾहिं त शांती बि जस लहणे जेका ग़रीब ऐं पोरियत हुजण बावजूदु माण्हुनि जी मदद में अॻु भरी आहे। हाणे ॾिसजे त किरोड़नि रुपयनि जा फंड्स रखंदड़ अक़लियती मामलनि जो खातो शांती जी न्याणियुनि जी सुठी तालीम ऐं संदन नौकिरियुनि लाइ कहिड़ा थो उपाउ वठे। शांती ऐं संदसि न्याणियूं सरकारी ऐं समाजी हौसला अफ़ज़ाई जूं मुस्तहिक़ आहिनि। ॾिसजे त खेनि संदन हक़ मिले थो या